अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू माय राजू किचन। अॼु असां राजू किचन में खणी आया आहियूं मज़ेदार श्रीराचा चिकन रैप्स जी रेसिपी। ही चिकन रोल्स ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिकु प्याले में ऐड कयूं था मैदो 1 कप, लूणु विधो आहे अधु टीस्पून, तव्हां पंहिंजे टेस्ट जे हिसाब सां घटि या वधि करे सघो था। तेल विझूं था 1 टेबल स्पून ऐं चङी तरह सां मिक्स करे छॾियूं था। चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे त असां हाणे आहिस्ता आहिस्ता पाणी विझंदासीं ऐं मैदे खे चङी तरह सां ॻोहे छॾींदासीं। जी फ्रेंड्स, पाणी विधो आहे ऐं मैदे खे चङी तरह सां ॻोहे छॾियो आहे। त हाणे असां मैदे खे हिकु साइड ते रखे छॾियूं था। हाणे असां खई आहे हिकु कढ़ाई ऐं कढ़ाई में तेल विझूं था तक़रीबन 2 खां 3 टेबल स्पून ऐं मुर्गी जो बग़ैर हॾी वारो गोश्त विझंदासीं 250 ग्राम्स ऐं चिकन खे फ्राई कंदासीं जेसि ताईं त चिकन जो कलर तब्दील थी वञे। तक़रीबन 4 खां 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 4 खां 5 मिनट्स जे लाइ चिकन खे विचोली बाहि ते पचायो आहे ऐं चिकन जो रंग तब्दील थी वियो आहे। हाणे विझूं था थूम ऐं अदरक जो पेस्ट 1 टेबल स्पून, चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं विझूं था सोया सॉस 1 टेबल स्पून, श्रीराचा सॉस आहे 1 टेबल स्पून, कारनि मिर्चनि जो पाउडर आहे 3/4 टीस्पून, जीरे जो पाउडर विझूं था 1 टीस्पून, लूणु विझूं था अधु टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था, ऐं माखी विझूं था 1 टेबल स्पून। चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे चङी तरह सां मिक्स करे ढकु ॾींदासीं ऐं ढकु ॾेई करे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां चिकन खे ढकु ॾेई करे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे ऐं हाणे चिकन जो पाणी ख़ुश्क थी वियो आहे। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो, असांजो चिकन तयारु थी वियो आहे। चिकन खे हिकु साइड ते रखी छॾियूं था। हाणे असां खयो आहे ॻोथल मैदो जेको असां पहिरियां ई ॻोहे रखियो हुयो ऐं थोरो ख़ुश्क अटो छणके मैदे खे चङी तरह सां हथनि जी मदद सां रोल ठाहे छॾियो आहे, जीअं त तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। ऐं हाणे हिन रोल मां 4 हिसा कंदासीं। ऐं 4 हिसा ठाहिण खां पोइ हिकु प्लेट में रखे छॾियूं था। ऐं हाणे हिकिड़ो हिसो खयो आहे ऐं चङी तरह सां वेले मानी जी शक्ल ॾेई छॾींदासीं। असां मैदे जी पेड़े खे मानी जी शक्ल ॾेई छॾी आहे। हाणे तओ पहिरियां खां गरम थी चुको आहे त असां मानी खे तए ते पचाईंदासीं तक़रीबन 1 खां 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते, जेसि ताईं त मानी पची वञे। मानी जा 2 पासा पची विया आहिनि त हाणे असां मानी लाहे हिकु साइड ते रखूं था। ऐं हाणे हिकु प्याले में विझूं था दही 1 कप, मस्टर्ड सॉस विधो आहे 1 टीस्पून, श्रीराचा सॉस आहे 2 टेबल स्पून, माखी आहे 1 टेबल स्पून, चङी तरह सां मिक्स कयूं था
ऐं चङी तरह सां मिक्स करण खां पोइ असांजो श्रीराचा सॉस तयारु थी वियो आहे। हाणे असां मानी खई आहे ऐं पचायल मानी जे मथां विझूं था 2 अदद सलाद जा पत्ता, थोरो फ्राई थियल चिकन विझूं था, थोरो कटियल बीटरूट विझूं था, थोरो खीरो विझूं था, थोरो कटियल बसर विझूं था ऐं श्रीराचा सॉस विझूं था जेको असां थोरी देरि पहिरियों ठाहे रखियो हुयो, तक़रीबन 2 टेबल स्पून जे क़रीब। ऐं हाणे मानी खे रोल करे हथनि जी मदद सां बंदि कयूं था। जी फ्रेंड्स, असांजा मज़ेदार श्रीराचा चिकन रैप्स बिल्कुलु तयारु आहिनि। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में खणी आया आहियूं स्पेशल रेसिपी जो नालो आहे स्टफ्ड चिकन रोलअप्स। ही चिकन रोलअप्स ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिते हिकु प्याले में खयां आहिनि 3 अदद चिकन जा पीसिस। असां चिकन जा सीने वारा बग़ैर हॾी पीसिस खयां आहिनि ऐं हाणे छुरी जी मदद सां पीसिस खे विच मां कटे करे 2 लेयर्स करे छॾींदासीं, जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। चिकन पीसिस खे विच मां कटण खां पोइ हाणे असां हिकु ज़िपलॉक में विझी करे ऐं हैमर जी मदद सां फ्लैट पिया कयूं, जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। चिकन पीसिस खे फ्लैट करण खां पोइ हाणे असां हिकु प्याले में खयूं आहे चिली गार्लिक सॉस 2 टेबल स्पून, थूम जो पेस्ट विझूं था 1/2 टेबल स्पून, ब्लैक पेपर पाउडर विझूं था 1/2 टीस्पून, लूणु विझूं था 1/2 टीस्पून, ऑरिगेनो विझूं था 1 टेबल स्पून ऐं सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे इन सॉस खे असां सभिनी चिकन पीसिस जे मथां चङी तरह सां फैलाईंदासीं। सभिनी चिकन पीसिस जे मथां चिली गार्लिक सॉस जे मिक्सचर खे चङी तरह सां फैलाइण खां पोइ हाणे असां चिकन पीसिस जे मथां रखूं था पालक जा पत्ता, ऐं पालक जे पतनि जे मथां विझूं था मोज़रेला चीज़। मोज़रेला चीज़ सभिनी पीसिस ते विझण खां पोइ हाणे असां चिकन जे पीसिस खे रोल जी शेप ॾींदासीं। हाणे असां चिकन जे पीसिस खे रोल जी शेप ॾेई छॾियो आहे ऐं रोल करण खां पोइ स्टिक जी मदद सां किनारा बंदि करे छॾिया आहिनि। हाणे असां हिकु ग्रिल्ड पैन में ज़ैतून जो तेल विधो आहे 2 टेबल स्पून ऐं चिकन रोल्स खे फ्राई कंदासीं तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते, जेसि ताईं त चिकन रोल्स जो कलर तब्दील थी वञे।
जी फ्रेंड्स, तक़रीबन 5 मिनट्स ताईं हल्की बाहि ते फ्राई करण खां पोइ असां चिकन रोल्स जी सभिनी साइड्स खे आहिस्ता आहिस्ता पचायो आहे। त हाणे असां पैन में विझूं था पाइनएप्पल जा पीसिस अधु कप, बेबी टमेटोज़ विझूं था कुझु, ऐं कद्दूकश कयल मोज़रेला चीज़ विझूं था। ऐं हाणे असां चिकन रोल्स खे बेक कंदासीं तक़रीबन 15 खां 20 मिनट्स जे लाइ 425 फ़ारेनहाइट ते। जी फ्रेंड्स, तक़रीबन 15 खां 20 मिनट्स ताईं 425 फ़ारेनहाइट ते बेक करण खां पोइ असांजा मज़ेदार स्टफ़ चिकन रोलप्स बिल्कुलु तयारु आहिनि। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी मज़ेदार रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।